सूरह जासिया रुकू नंबर 3। ऐं अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे पूरी रिथ सां बणायो ऐं हिन लाइ त हर कंहिं शख़्स जेकी कमायो तंहिं बाबति खेसि बदिलो ॾिजे ऐं मथनि ज़ुल्म न कबो। ए पैगंबर, उन्हीअ खे न ॾिठो अथई छा जंहिं पंहिंजे नफ़्स जी सुध खे मबूद करे वरितो ऐं ॼाणण हूंदे अल्लाह खेसि गुमराह कयो ऐं संदसि कननि ते ऐं संदनि दिलि ते मुहर हयाईं ऐं संदनि अखियुनि ते परदो विधाईं। पोइ अल्लाह धारां खेसि केरु हिदायत कंदो? पोइ छो न नसीहत वठंदा आहियो ऐं चवंदा आहिनि त असांजी रुॻो हीअ दुनिया जी हयाती आहे जो मरंदा आहियूं ऐं जीअंदा आहियूं ऐं असांखे रुॻो ज़मानो मारींदो आहे ऐं इन ॻाल्हि जी खेनि का ॼाणप न आहे। उहे रुॻो अटकल हणंदा आहिनि ऐं जॾहिं असां जूं पधरियूं आयतूं खेनि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि तॾहिं संदनि हुजत रुॻो हीअ चवण हूंदी आहे त जेकॾहिं अव्हीं सचा आहियो त असांजे पीउ ॾाॾनि खे जहिड़ो करे आणियो। ऐं पैगंबर खेनि चयो त अल्लाह अव्हां खे ॼारींदो, वरी अव्हां खे मारींदो, वरी अव्हां खे क़यामत जे ॾींहं में को शक न आहे गॾु कंदो। पर घणा माण्हू इन ॻाल्हि खे न ॼाणंदा आहिनि।